तव्हांखे तव्हांजे पंहिंजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी ते सलाम चऊं था। हक़ मौजूद जी लतीफ़। दोस्तों, अॼु जो जेको असांजो वीडियो आहे उन जो उनवान आहे त एडोब फोटोशॉप में या एडोब फोटोशॉप जे कंहिं बि वर्ज़न में विदाउट MB सिंधी रेडी फाइल जे या के ॿिए तरीक़े जे डायरेक्ट एडोब फोटोशॉप में सिंधी या उर्दू कीअं लिखी सघिजे थी, इहो असां तव्हांखे अॼु सेखारींदासीं। वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, छो जो उन तरीक़े जी अॼु ॾींहं ताईं कंहिंखे बि ख़बर न आहे त इहो कीअं लिखिबो आहे। तक़रीबन सभु दोस्त MB सिंधी में लिखंदा आहिनि। जीअं हिन वक़्तु मुंहिंजी फोटोशॉप जे स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो त इहो सिंधी में लिखियो पियो आहे, जेको मूं बग़ैर कंहिं रेडी फाइल जे जेको सो लिखियो आहे। त इहो तरीक़ो तव्हांखे असां सेखारींदासीं। जीअं तव्हां पंहिंजो एडोब फोटोशॉप ओपन कंदा, एडोब फोटोशॉप ओपन करण खां पोइ तव्हां टाइपिंग वारे खे क्लिक कयो, टेक्स्ट वारे खे क्लिक करण खां पोइ तव्हां छा कयो, पंहिंजी लैंग्वेज खे चेंज कयो। तव्हांजी लैंग्वेज चेंज करण खां पोइ तव्हां पंहिंजे फ़ॉन्ट खे चेंज कयो, जेको तव्हांजो सिंधी जो आहे उन ते क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ तव्हां उनखे लिखणु शुरू कयो। जीअं आउं लिखण जी कोशिशि कयां पियो त इहे अख़र सभु अलॻि अलॻि थी करे लिखिजनि पिया। हालांकि मूं टेक्निकली लिखियो आहे, पर इहे अलॻि अलॻि थियनि पिया, छो जो अञा ताईं मूं उनजी उहा सेटिंग न रखी जंहिंजे करे जेको सो लिखिजे पियो। तक़रीबन दोस्त जे तरीक़े खे ॼाणनि था, उहो तरीक़ो इहो आहे त असां माजिद बुरगड़ी साहिब जी वेबसाइट तां जेको फाइल डाउनलोड कंदा आहियूं, MB सिंधी रेडी फाइल, हुन तां उन टेक्स्ट खे पहिरीं कॉपी कंदा आहियूं। कॉपी करण खां पोइ असांखे जिथे बि लिखियलु हूंदो आहे असां उते उनखे हाणे पेस्ट कंदा आहियूं। पेस्ट करण खां पोइ उनखे मिटाए जेको कुझु लिखणु चाहींदा आहियूं उहो असां लिखी सघूं था। जी हींअर मूं उनखे मिटाए करे उनखे दोबारा लिखियो आहे त इहो लिखिजी वियो आहे। हिकिड़ो इहो तरीक़ो आहे सिंधी खे लिखण जो, पर मुंहिंजे ख़्याल सां त इहो तरीक़ो सवलो बि आहे, पर एतिरो बि सवलो न आहे, छो जो बार बार उतां ई तव्हां जेको सो रेडी फाइल मां सिंधी लिखियल खे कॉपी कयो ऐं पेस्ट कयो, वरी उन ते लिखो, त इहो थोरो ढिघो प्रोसेस थी थो वञे। या कुझु दोस्तनि इहो चवणो हूंदो आहे त तव्हां कंहिं बि जेको सो वर्ड में या पंहिंजो वर्ड में या पंहिंजो जेको सो नोटपैड में सिंधी लिखी करे पोइ हुते टेक्स्ट में अची करे पेस्ट कयो त तव्हांजो सिंधी लिखंदो, पर इहे सभु तरीक़ा एडोब फोटोशॉप खां ॿाहिरि जा आहिनि। जेको हिते अची वरी पेस्ट कयूं, वरी लिखूं, वरी पेस्ट कयूं, त इहो तरीक़ो वॾो थी थो वञे। अॼु आउं जेको तव्हांखे सेखारींदुसि इहो यकीनन सभिनीनि जे लाइ हैरान कंदड़ हूंदो। इहो तरीक़ो अॼु ॾींहं ताईं कंहिंखे ख़बर न आहे पई सघियो त इहो तरीक़ो कीअं थो कमु करे। असां छा कंदासीं, जेको असां हींअर लिखियो आहे इनखे जेको सो डिलीट कंदासीं ऐं पंहिंजे फोटोशॉप जी नई तरीक़े सां सेटिंग कंदासीं। सेटिंग करण जे लाइ सभ खां पहिरीं तव्हां जेको सो एडिट ते क्लिक कयो। एडिट ते क्लिक करण खां पोइ तव्हां हेठि खणी अचो परफॉर्मेंस ते अचण खां पोइ तव्हां या त डायरेक्ट ट्राइब ते जेको सो क्लिक कयो। जेकॾहिं तव्हांजे जेको सो इहो अचे थो, टाइप जो ऑप्शन अचे थो त ठीकु आहे, न त तव्हां जनरल ते ई जेको सो क्लिक करे सघो था। न ई शॉर्टकट Ctrl+K आहे, उन जे मदद सां तव्हां उनखे ओपन करे सघो था। ठीकु आहे दोस्तों, ही मूं शॉर्ट की प्रेस कई त तव्हांजे साम्हूं सेटिंग जो ऑप्शन अची वियो परफॉर्मेंस जी। हिते असांखे छा करिणो आहे, टाइप वारे ते क्लिक करिणो आहे। टाइप वारे ते क्लिक करण खां पोइ असांखे मिडल ईस्टर्न एंड साउथ एशियन ते क्लिक करिणो आहे। इहो असांजो जेको सो जेका लैंग्वेज असां लिखूं था उन जे बारे में असां पुछे थो। असांखे ईस्ट एशियन तां हटाए करे हिनखे मिडल ईस्टर्न ते क्लिक करे ओके करिणो आहे। ओके करण खां पोइ असांजी सेटिंग जेका सेव थी वञे, पर वर्क तॾहिं कंदी जॾहिं असां पंहिंजे एडोब फोटोशॉप खे जेको सो रीस्टार्ट कंदासीं, यानी कि बंदि करे वरी चालू कंदासीं।
हिन वक़्तु जेको आउं एडोब फोटोशॉप यूज़ कयां पियो उहो एडोब फोटोशॉप CC 2018 आहे। तव्हां एडोब फोटोशॉप जे कंहिं बि वर्ज़न में इहो सेटिंग करे पंहिंजे फोटोशॉप में ईज़ीली सिंधी खे तव्हां टाइप करे सघो था। मूं इहो तरीक़ो एडोब फोटोशॉप CS5 ते बि करे ॾिठो आहे, एडोब फोटोशॉप CS6 ते बि करे ॾिठो आहे, एडोब फोटोशॉप CC 2020 2019 इन्हनि टिनी चइनी सॉफ्टवेयर ते मूं करे ॾिठो आहे। उनखां घटि वारो को सॉफ्टवेयर मूं वटि अवेलेबल न आहे जिन ते मूं इहो तरीक़ो कयो हुजे। बाक़ी इन्हनि ते मूं कयो आहे त इहो बिल्कुलु वर्किंग करे थो ऐं 100% कमु करे थो। हाणे उहो ई तव्हांखे ॾेखारियां थो। असां छा कंदासीं, एडोब फोटोशॉप ते क्लिक कंदासीं। जीअं इहो ओपन थींदो त पोइ तव्हांखे ॾेखारींदासीं त इहो कीअं थो वर्क करे ऐं डायरेक्ट बग़ैर कंहिं रेडी फाइल जे असां सिंधी या उर्दू कीअं था लिखी सघूं, इहो अॼु तव्हांखे सेखारींदासीं। पूरी मालूमात हासिलु करण जे लाइ वीडियो पूरो ज़रूरु ॾिसिजो, छो जो बग़ैर पूरो वीडियो ॾिसंदे तव्हां पूरी मालूमात हासिलु करे न सघंदा। असां न्यू फाइल क्रिएट कई आहे। न्यू फाइल क्रिएट करण खां पोइ हिनखे फुल साइज़ कयूं था। टेक्स्ट वारे ते क्लिक कयो, न ते क्लिक करे बि सघो था ऐं हिन जी शार्ट की आहे Shift+T। हुन सां तव्हां टाइप टूल जेको सो सिलेक्ट करे सघो था। असां हिन ते हाणे क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ असांजी जेका साइज़ आहे फ़ॉन्ट जी उहा वधाईंदासीं, हिनखे 48 ते जेको सो कयूं था। ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां पंहिंजो फ़ॉन्ट खे चेंज कयो। जेको तव्हांखे सिंधी जेकॾहिं लिखणी आहे त सिंधी जो फ़ॉन्ट खणो, जेकॾहिं उर्दू लिखणी आहे त तव्हां उर्दू जो फ़ॉन्ट खणो। ठीकु आहे दोस्तों, हाणे असां छा कंदासीं, पंहिंजी लैंग्वेज खे चेंज कंदासीं, पर्शियन सिंधी। ठीकु आहे। उनखे करण खां पोइ असां हुन ते लिखणु शुरू कंदासीं। इहो असांजो को लिखियो आहे उहो टाइप थी चुको आहे। असां हिनखे Ctrl+T जे मदद सां सिलेक्ट करे हिन जी थोरो साइज़ घटाईंदासीं त जीअं तव्हांखे आसानी सां ॾिसण में अची सघे त असां छा लिखियो आहे। जी दोस्तों, तव्हां ॾिठो हूंदो त बग़ैर कंहिं रेडी फाइल जे मूं सिंधी लिखी वरितो आहे। हाणे असां छा कंदासीं, सिंधी सां गॾोगॾु उर्दू खे बि लिखण जी कोशिशि कंदासीं। पहिरीं हिन जो फ़ॉन्ट थोरो चेंज करे ॾिसूं, MB सिंधी जो। जी दोस्तों, ये असांजो फ़ॉन्ट चेंज थी वियो। तमामु ख़ूबसूरत फ़ॉन्ट आहे सरिंग कशीदा जो। हाणे असां छा कंदासीं, वरी जेको सो न्यू लेयर में वञी करे न्यू लेयर ठाहींदासीं। उन ते ईअं टाइप करण जी कोशिशि कंदासीं। हिन मथी जो असां थोरो साइज़ घटाए था छॾियूं। ठीकु आहे दोस्तों, हीअ तव्हांजो सिंधी में लिखिजी वियो। उनखां पोइ असां छा कंदासीं, उर्दू में लिखण जी कोशिशि कंदासीं। असां पंहिंजी जेको सो लैंग्वेज खणंदासीं जेका उर्दू टाइपिंग जे लाइ यूज़ कई वेंदी आहे, पाक उर्दू। उहो ई असां सॉफ्टवेयर ऑलरेडी इंस्टॉल करे चुका आहियूं। जेकॾहिं तव्हांखे सिंधी में टाइप करिणो त उन लाइ ज़रूरी आहे त माजिद बुरबड़ी साहिब जी वेबसाइट तव्हां पहिरीं MB सिंधी सॉफ्टवेयर जेको सो इंस्टॉल कयो, डाउनलोड करे इंस्टॉल कयो। तंहिंखां पोइ ई तव्हां सिंधी पंहिंजे कंप्यूटर में लिखी सघो था। हिन वक़्तु असां उर्दू लिखण पिया कयूं त असां छा कंदासीं, उर्दू जो फ़ॉन्ट खणंदासीं। सॉरी, इंग्लिश जमील नूरी। ठीकु आहे। इहो फ़ॉन्ट जमील नूरी। उर्दू जो आहे असां हिनखे सिलेक्ट कयो आहे। इहो फ़ॉन्ट सिलेक्ट थी वियो। असांजी ॿोली खे चेंज कंदासीं, उर्दू ते रखंदासीं। ही तव्हां ॾिसंदा त असां उर्दू बि लिखी वरिती आहे। ठीकु आहे दोस्तों, इहो तमामु बिल्कुलु
आसान तरीक़ो आहे उर्दू ऐं सिंधी लिखण जो, छो जो हूअं तव्हां जेकॾहिं रेडी फाइल में वेंदा या कॉपी पेस्ट वारो तव्हां कमु कंदा, वर्ड में लिखी वरी पे खणी अचो पेस्ट कयो त उन में डबल में न थिए थी, टाइम बि वञे थो। उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके एडो फोटोशॉप में कमु कनि था ग्राफिक डिज़ाइनिंग जो या पेनाफ्लैक्स वग़ैरह ठाहिण जो, त उन्हनि जे लाइ ज़्यादा थोरो वॾो कमु थी वेंदो हूंदो। उन लाइ इहो आसान तरीक़ो सां उन्हनि दोस्तनि जे लाइ आंदो जेके एडो फोटोशॉप में सिंधी में या उर्दू में कमु कनि था। उमेदु आहे दोस्तों त तव्हांखे अॼु जो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कजो। पंहिंजी जेका क़ीमती राय आहे उनखां असांखे आगाह कजो त तव्हांखे असांजो वीडियो कीअं लॻो, ऐं असांजे चैनल टेक्निकल गुरु सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजे कमेंट में असांखे इहो ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो तरीक़ो कीअं लॻो, ऐं जेकॾहिं तव्हां खां इहो तरीक़ो अप्लाई न पियो थी सघे त उनजी वजह असांखे ॿुधाइजो, तव्हांखे असां उनजो सॉल्यूशन ज़रूरु ॿुधाईंदासीं। त दोस्तों मिलूं था ॿी वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़, सिंध सलामत, साथ सलामत।